त कचन वॾा पां त जीअण थोरा ॾींहं ज़िंदगी थोरी आहे भाड़िया पंहिंजा ताना मारे विझंदा क़ौम परस्ती जी तवील तारीख़ में सिंध सितारनि जहिड़ा अनेक माण्हू ॾिठा आहिनि जिन जी शख़्सियत जी रोशनी अॼु बि उजरी आहे, जिन जे छॾियल पेरनि जे निशाननि ते अॼु बि आशिक़ वरी फ़ख़ुर सां हरनि था ऐं अॼु बि धरती सां नींहं निभाइनि था। पटीदन जे पटन में जनम वठंदड़ सागर हनीफ़ बुर्दीअ जे विछोड़े खे तुड़िजो हाण कई साल गुज़री चुका, पर हू अॼु बि दिलि तां लही नाहे सघियो। हैदराबाद जे हवाउनि में हुन सां थियल रूह रचंदियूं तुड़िजो अॼु बि नाहिनि विसरियूं, पर सिंध वासियुनि खे हुन जूं तक़रीरूं अॼु बि यादि आहिनि। हूअ जेको जलसनि खे झुमाए विझंदो हो ऐं हूअ जेको लतीफ़ ते दस्तरस रखंदो हो। लतीफ़ ऐं सिंध सां इश्क जी इंतिहा ताईं वेंदड़ सागर हनीफ़ बुर्दी 1 मई 1969 ते पटीदन ज़िले नौशहरे फ़िरोज़ में जनम वरितो। हुन प्राइमरी तालीम पटीदन मां पिराई त वरी इंटर साइंस सचल सरमस्त कॉलेज नवाबशाह मां हासिल कयाईं। BA ऐं MA जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां सिंधी अदब में कयाईं। 1986 में हाफ़िज़ मोहम्मद सुमरे खां मुतासिर थी सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन में शामिल थियो। 1990 में सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन सिंध जो जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। 1995 में GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन में शामिल थियो, खेसि सिंध यूनिवर्सिटी यूनिट जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। बाद में जसाफ़ जी मरकज़ी इलेक्शन कमेटी जो मेंबर बि रहियो। तालीम पूरी करे GA सिंध क़ौमी मुहाज़ सां सलाहड़जी वियो। सागर हनीफ़ साईं GM से जे नज़रिए सां वाबस्ता रहियो ऐं संदसि शुमार बहितरीन मुक़रर कंपेयर ऐं कालम निगार तौर बि थियो थे। 2002 दौरान मरकज़ी इलेक्शन में जसकम जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी चूंडियो वियो। हिकु भेरो जसकम जो वक़्ती मरकज़ी जनरल सेक्रेटरी बि रही चुको। 2005 में जसकम पारां कालाबाग डैम ख़िलाफ़ कयल मरण घड़ी ताईं वरी बुख हड़ताल में मुसलसल 31 ॾींहं फ़ाक़ाकशी जी हालत में रहियो। सागर हनीफ़ बुर्दी GA सिंध हलचल सां वागिल हुअण सबबि जवानी जा केतिरा ई ॾिहाड़ा जेल में खारिया। अदब समाजियात सियासत जे मौज़ू ते संदसि कालम केतिरनि ई अख़बारनि जी ज़ीनत बि बणिया। सारी सबजमार सिंध लाइ जाग खोड़ींदड़ ही अहम अॻवान 1 अगस्त 2018 ते असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। अॼु तोड़े जो सालगिरह मल्हाई पई वञे, पर हुन जी खोट अॼु बि महसूसु थिए थी। यादगिरियुनि जा वर्क अॼु बि वराइजनि था त हू ॾाढो यादि अचे थो। हूअ जेको पंहिंजे तहरीरनि ऐं तक़रीरनि में तोड़े जो अॼु बि मौजूदु आहे, पर क़ौमी काजनि ऐं जलसनि जलूसनि में हुन जे न हुजण वारो ख़्यालु अॼु बि हाव में हथ विझे थो। भाव भाव से तीर तुफंग बंद कर, छड़े दे जिंद सिंध जी है ढोंग ढंग बंद कर, उसूल भाए पीत पे उसूल इल्तफाता, ए सिंध तू मता सदा सलामा सलाता।